जी बिल्कुल अॼु असां मौजूद आहियूं मलिर जे यूनियन कमेटी टे पिपरी में मौजूद आहियूं जॾहिं त हीउ जेको ॻोठु आहे जेको न्यू अलीगंज जोखियो ॻोठु आहे जॾहिं त अली खान मीर खान स्कूल में असां मौजूद आहियूं प्राइमरी स्कूल आहे हिन में जेको आहे साढा 500 ॿारड़ा जेके आहिनि उहे तालीम पिराइण लाइ मौजूद आहिनि हीअ जेके ॿारड़ा आहिनि उहे पट ते तालीम पिराइण ते मजबूर आहिनि छो त स्कूल में फर्नीचर लभे ई कोन थो हिकु तरफ़ वॾियूं दावाऊं कयूं पियूं वञनि सिंध गवर्नमेंट वज़ीर तालीम पारां तालीम में बहितरी आणण जे लाइ सख़्तु क़दम खया विया आहिनि उपाउ वरिता विया आहिनि पर ॿिए पासे तव्हांखे ॿुधायूं त हीउ कराची कैपिटल सिटी जो इलाइक़ो आहे जॾहिं त हीउ 2026 हले पियो पर हिन 2026 में जेको जिथे दुनिया आसमान ताईं पहुती आहे चंड ताईं पहुती आहे पर उते जेको आहे सॼे स्कूलनि में तालीम जेको मैदान में तमामु बुनियादी सहूलियतुनि खां जेको आहे खोट आहे जॾहिं त स्कूल में पाणी न आहे बिजली न आहे वॉशरूम न आहे फर्नीचर न आहे ऐं अहिड़ी सख़्तु गर्मी में ॿारड़ा जेके पट ते जेको आहे तालीम पिराइण ते मजबूर आहिनि ऐं जॾहिं त हिते इन स्कूल जी जेको आहे केतिरा ई भेरा जेको आहे सो ॿारनि पिणु एहतिजाज कयो आहे त असांखे तमामु बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि पर हिन महिल ताईं हिननि जी कंहिं न ॿुधी आहे वज़ीर तालीम पारां जेको आहे असेंबली में दावा त कई वेंदी आहे त एतिरियूं बहितरियूं सहूलियतूं असां ॾिनियूं आहिनि ऐं ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि जे बजाए जेको आहे सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो पर उते सहूलियतूं न हूंदियूं त छा उहे ॿार कीअं पढ़ी सघंदा कीअं उहा बहितरीन तालीम हासिलु करे सघंदा कीअं मुस्तक़बिल में उहे जेको आहे सो मुल्क जी तरक़ी में किरदारु अदा कंदा ऐं जिथे तालीम न हूंदी उते हूंदा ई हूंदी ऐं ताज़ो ई जेको आहे असेंबली जे हिकु मेंबर जेको आहे गुलाम चांडियो जेको आहे उनखां गुलाम कादर चांडियो उन बयानु ॾिनो त उन चयो त 78 लख जेके ॿार आहिनि उहे सिंध जा उहे स्कूलनि खां महरूम आहिनि उहे स्कूलनि में दाख़िल न आहिनि जॾहिं 78 लख ॿार जॾहिं ॿाहिरि हुजनि ऐं जेके ॿार स्कूलनि में आहिनि उन्हनि जी तालीम जे लाइ के बि बहितर उपाउ न वरिता वञनि उनखे का बि बुनियादी सहूलियत न हुजे त इहो अलमियो आहे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन स्कूल में जेको आहे उहो तमामु बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं ॿारड़ा बहितरीन जेको आहे उहा तालीम हासिलु करे सघनि ऐं मुस्तक़बिल में मुल्क जी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि जी।